अस्सलाम वालेकुम। आगा खान बोर्ड जे 10हें दर्जे जे सिंधी किताब में ही हिकु मज़मून आहे जेको पहिरियों मज़मून आहे पाण सगुरा ऐं इल्म जी अहमियत। अॼु पाण हिन मज़मून खे थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं। हीउ मज़मून इंतिहाई आसान लफ़्ज़नि में लिखियलु आहे, पर ही कुझु लफ़्ज़ आहिनि जेके बिल्कुलु ॾुखिया त न आहिनि, पर थी सघे थो कंहिं शागिर्द जे लाइ नवां हुजनि, इन करे इन्हनि जी माना पाण सम्झी था वठूं। तहज़ीब चइबो आहे सुधरियल तरीक़ो या सुधरियल क़ौम, उहा क़ौम जंहिंजा तरीक़ा सुधरियल हुजनि, रहण जा तरीक़ा, खाइण पीअण जा, उथण वेहण जा, कमकार जा तरीक़ा सुधरियल हुजनि, उन क़ौम खे तहज़ीब चइबो आहे। ॿियो लफ़्ज़ु आहे मोहसिन। मोहसिन माना एहसान कंदड़, कंहिं ते भलाई कंदड़। आका चइबो आहे अॻवान खे, रहनुमा खे। ऐं मुशरिक उहो हूंदो आहे जेको शिरक कंदड़ हुजे, काफ़र हुजे, अलाह ताला खां सवाइ ॿिए कंहिंखे मञींदड़ हुजे, ॿिए खे उन सां शामिलु कंदड़ हुजे। ऐं ॿियो लफ़्ज़ु आहे वही चइबो आहे आसमानी पैगाम खे, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या ॿिनि नबियनि खे जेके आसमान तां पैगाम मिलिया, जेके 4 किताब हुआ, उन्हनि खे वही चयो वेंदो आहे, यानी जेके पैगाम ईंदा हुआ उहे वही आहिनि। हीउ जेको नंढिड़ो मज़मून आहे पाण सगुरा ऐं इल्म जी अहमियत, उनमें कुझु हदीसूं बि शामिलु आहिनि। हिकु हदीस आहे इल्मु हासिलु करणु हर मुस्लमान मर्द तोड़े औरत ते फ़र्ज़ु आहे। ॿी आहे इल्मु हासिलु करियो पींघे खां क़बर ताईं। टीं आहे इल्मु पिरायो, पोइ भले उन लाइ अव्हांखे चीन छो न वञिणो पवे। चौथीं हदीस आहे अव्हां मां जेको क़ैदी 10 मुस्लमाननि खे पढ़ाईंदो उनखे आज़ादु कयो वेंदो। 5 हदीस आहे आउं इल्म जो शहर आहियां ऐं अली करमुल्लाह वजो उन जो दरवाज़ो आहे। हदीस जी लफ़्ज़ी माना आहे ॻाल्हि, पर हदीस असां वटि इस्तलाही तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। ऐं इस्तलाही माना हिन जी आहे उहा ॻाल्हि जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे कई हुजे या कंहिंखे ॿुधाई हुजे, उहा जेका ॻाल्हि आहे उनखे असां हदीस चवंदा आहियूं। जीअं त हीउ मज़मून जेको आहे इहो सॼो पाण सगुरनि ऐं इल्म जी अहमियत जे बारे में आहे, त पाण सगुरनि वटि जेका इल्म जी अहमियत हुई उन जे बारे में आहे, त इन करे हिन में हीअ हदीसूं शामिलु कयूं वियूं आहिनि। हीउ जेको मज़मून आहे, इन मज़मून जो हासिलु मक़सदु छा आहे? माना हिन मज़मून पढ़ण खां पोइ असांखे कहिड़ो मक़सदु हासिलु थिए थो, असांखे कहिड़ो पैगाम मिले थो, या हिन मज़मून पढ़ण जो फ़ाइदो छा आहे? हाणे हिन मज़मून पढ़ण जो हासिलु मक़सदु हीअ आहे त असांखे ख़बर पवे थी त इल्मु हासिलु करणु इंसान ते फ़र्ज़ु आहे ऐं उनखे हर हालत में हासिलु करिणो आहे। फ़र्ज़ु कहिड़ा हूंदा आहिनि? जीअं निमाज़ में फ़र्ज़ु हूंदो आहे, जेकॾहिं फ़र्ज़ु न पढ़ंदासीं त नमाज़ क़बूल कोन थींदी। ऐं अहिड़ी तरह सां इल्मु हासिलु करण बि इंसान ते फ़र्ज़ु आहे। इल्मु इंसान जी 3 अखि आहे। 2 अखियुनि सां इंसान ॾिसे वाइसे थो, पर इल्म जी अखि सां इंसान खे सच ऐं कूड़, सुठे ऐं ख़राबु, नेकी ऐं बदी जी परख सेखारे थी। हाणे जेके हिन में हीअ बि इस्तलाही तौर ते 3 अखि लिखियलु आहे, त 2 जेके इंसान खे अखियूं आहिनि उन्हनि सां इंसान ॾिसे थो, सिर्फ़ु ॾिसे थो, पर सम्झ वारी अखि जेका आहे उहा इल्म जी अखि आहे। असांखे ख़बर कोन थी पवे त हीअ सच आहे, कूड़ आहे, बुरो आहे, भलो आहे, ख़राबु, सुठो, नेकी बदी वग़ैरह। इहे सभु असांखे इल्म जी अखि सां असां ॾिसी सघूं था, यानी इल्म जे ज़रिए इन्हनि खे असां परखे ऐं सुञाणे सघूं था। आख़िर में पैगाम आहे या नसीहत आहे त असांखे घुरिजे त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾिनल तालीम ते अमल करियूं, इल्मु हासिलु करण में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं ऐं इल्मु सिखी पंहिंजे घर, मुआशिरे ऐं पंहिंजे वतन खे तरक़ी वठरायूं। हाणे जॾहिं तव्हां मज़मून पढ़ंदव त उन सॼे मज़मून जो निचोड़ इहो ई आहे त उनजो जेको हासिलु मक़सदु आहे त उहो कहिड़ो आहे, जेको हीउ हाणे तव्हां ॿुधी वरितो। मज़मून जो ख़ुलासो छाखे चइबो आहे? ख़ुलासो चइबो आहे मज़मून खे मुख़्तसर करे पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु करणु। हाणे मज़मून जे ख़ुलासे लिखण जो तरीक़ो इहो आहे जो मज़मून जूं जेके अहम ॻाल्हियूं आहिनि उहे उन में लिखियूं वञनि ऐं मुख़्तसर लफ़्ज़नि में मज़मून खे बयानु कयो वञे। मज़मून जे ख़ुलासे लिखण लाइ शागिर्द जेके आहिनि उन्हनि खे इहो करणु घुरिजे त मज़मून खे घटि में घटि 2 दफ़ा पढ़नि। जॾहिं 2 दफ़ा मज़मून पढ़ी वेंदा त हुननि जे ज़हन में मज़मून जो जेको मक़सदु आहे उहो उन जे ज़हन में बीही रहंदो, यानी मज़मून जो जेको मतन आहे, यानी उनजो जेको तत्व आहे, उहो उन जे ज़हन में बीही रहंदो। त मज़मून 2 दफ़ा पढ़ी उनखां पोइ किताब बंदि करे पोइ पंहिंजे लफ़्ज़नि में जॾहिं लिखणु शुरू कंदा, उहो सॼो मज़मून जॾहिं पंहिंजे लफ़्ज़नि में लिखंदा त उहो मज़मून हिकु ख़ुलासो पाण ई ठही पवंदो। उहो ख़ुलासो जेको आहे उहो मज़मून जे अध खां
घटि हूंदो आहे हमेशह इन खे ख़ुलासो चयो वेंदो आहे। सो इन करे शागिर्दनि खे जॾहिं बि को सबक़ु पढ़ायो वञे या शागिर्द जॾहिं बि को सबक़ु पढ़नि या मज़मून पढ़नि त उन में ही ॿ ॻाल्हियूं ज़रूरु हुननि खे पंहिंजे तरफ़ां लिखणु घुरिजनि। हिकु जेको पोयां पाण सम्झी आयासीं मज़मून जो हासिलु मक़सदु, ॿियो आहे मज़मून जो ख़ुलासो। जॾहिं ही ॿ शयूं हू लिखणु शुरू कंदा, इन जो मतिलबु इहो आहे त हू जेका बि शइ पढ़ंदा उहा उन्हनि खे सम्झ में ईंदी वेंदी, चाहे पोइ उहो उनजो ख़ुलासो न बि लिखनि, बाद में कहाणियूं पढ़नि, नावेल पढ़नि, उहो हुननि खे बहितरीनु नमूने सां सम्झ में ईंदो वेंदो। आख़िर में तव्हांजा सुवाल, राया ऐं तजवीज़ूं जेके बि हुजनि तव्हां हेठि कमेंट्स करे पुछी सघो था या ॿुधाए सघो था, ऐं तव्हांजा सुवाल हूंदा त उन्हनि जा जवाब ॾिना वेंदा ऐं राया ऐं तजवीज़ूं जेके बहितर हूंदियूं उन्हनि ते ज़रूरु अमल कयो वेंदो। तव्हांजी वॾी महिरबानी।